अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उंडड़। हर साल जीअं इन साल बि काज़ी अहमद में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशी में मज़दूर इत्तेहाद काज़ी अहमद जे सदर सिकंदर ख़ासकिले पारां सभील लगाई वई। वधीक ॾिसूं था काज़ी अहमद मां HR JDO जे रिपोर्टर मोहब जूणो जी हीअ रिपोर्ट। मां काज़ी अहमद में मौजूद आहियां। अॼु भलारो ॾींहुं आहे 12 रबीउल अवल जे सिलसिले में। पोयां तव्हां ॾिसंदा त हीअ सभील लॻाई आहे मज़दूर इत्तेहाद तालका काज़ी अहमद जे अॻुवाणनि जी में सदर जेको आहे सिकंदर ख़ासकली ऐं उन खां अलावा जनरल सेक्रेटरी जेको असांजो अमीर मुलाबश खे सरबराही में हीअ सभील लॻाई आहे। ईंदड़ वेंदड़ काफ़िलनि खे मज़दूर जेके साथी आहिनि असांजा भाइर आहिनि उहे सभील पियारींदा ऐं मरहबा या मुस्तफ़ा जूं जेके आवाज़ आहिनि उहे बुलंद थींदा। अचो त साथियुनि खां पुछूं था त हीअ सभील केतिरे अरसे खां लॻाइनि पिया ऐं कीअं हिन जो सिलसिलो आहे। छा थियो जनरल सेक्रेटरी हीअ सभील जेका आहे 12 रबीउल अवल जे हवाले सां जेका तव्हां हीअ वॾी सभील लॻाईंदा आहियो काज़ी अहमद में, केतिरे सालनि खां पिया लॻाईंदा अचो? तक़रीबन 2000 खां असां लॻाईंदा पिया अचूं। छाजे करे जो तनज़ीम असांजी 1999 में वजूद में आई, उन खां पोइ 2000 खां असां इन जे करे लॻाईंदा पिया अचूं त असां महबूब जो ॾियारो निहायत अक़ीद ऐं एतिराम सां मल्हायूं था ऐं असां टोटल तनज़ीम आहे हिन ॾिहाड़े ते असां छुटी कराईंदा आहियूं पंहिंजी लेबर खे पूरे तालके जी सतह ते। पोइ असांजी लेबर गॾु थींदी आहे जेका आबे ज़मज़म जी सभील बि हिन में मिक्स कंदा आहियूं असां। अच्छा, पूरा तनज़ीम जा साथी ऐं जेके ॿिया मज़दूर जेके पंहिंजा साथी उहे सभु हिते हूंदा आहिनि जेके सभील वारे ॾींहुं टोटल असांजी जेका बि लेबर तनज़ीम आहे या असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे सभु हिते गॾु हूंदा आहिनि, सभील हलाइण में मदद कंदा आहिनि। ऐं के अहिड़ा दोस्त आहिनि जेके पंहिंजे खीसे मां सभील वठी असांखे ॾेई वेंदा आहिनि ऐं इन जे करे छाजे करे जो हू ॾिसनि था भाई मज़दूर तबिको आहे ऐं हिन में उहो असां वटि कोई ॿिए तरफ़ा खां कोन था 5 रुपया 8 जो पंहिंजी डोनेशन कंदा आहियूं पाण में जेके दोस्त आहियूं मज़दूर तबिके वारा। या मेलाद जो सिलसिलो इज़ाफ़ो पियो थिए मुसलसल ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे शऊर जे हिसाब सां ॾींहों ॾींहुं रैलियूं वधंदियूं थियूं वञनि। अॻु में रैलियूं निकिरंदियूं तमामु घटि निकिरंदियूं, हाणे तव्हां ॾिसंदो त लातादाद माण्हू था अचनि दौलतपुर खां वेंदे नवाब शाह जे जेके बि कुंड कुड़ ॻोठा मिलनि था काज़ी अहमद जे नेशनल हाईवे आहे न। जी नेशनल हाईवे थोरी देरि में छा का वॾी रैली निकिरंदी? तक़रीबन वॾी रैली निकिरंदी अधु कलाक खां पोइ तव्हां ॾिसंदो। मरकज़ी रैली कहिड़े इलाइक़े मां निकिरंदी, किथां खां गुज़रंदी? मरकज़ी रैली असांजे शेरमंद कॉलोनी काज़ी अहमद शहर मां निकिरंदी आहे, जेका नेशनल हाईवे तां निकिरंदी आहे। उन सां गॾिजी जेके बि इलाइक़नि जूं रैलियूं अचंदियूं उन सां गॾिजी निकिरंदियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा हीअ जेका सभील अॼु 12 रबीउल अवल जे सिलसिले में लॻाई थी वञे, केतिरनि सालनि खां बि लॻी आहे? इनखे तक़रीबन 8-10 साल थी विया आहिनि। अच्छा, हीअ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिहाड़े ते असां मज़दूर ऐं कुझु दोस्त आहिनि जेके माना इहो हिन में सभील लॻाईंदा आहिनि। अच्छा, हिन में आबे मदीने मां आबे ज़मज़म घुराईंदा आहियूं। कुझु दोस्त आहिनि हाजी साहिब खे चवंदा आहियूं या कुझु दोस्त आहिनि उहो बि मिलाईंदा आहियूं। हीअ मदीने वारी सभील आहे, असांखे वॾी ख़ुशी आहे। अॼु वॾो ॾिहाड़ो आहे, असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असांखे हीअ ॾिहाड़ा नसीब था थियनि। अच्छा, पाणी जे सभील मिठे सभील खां अलावा ॿियो छा सभील? कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पोइ दोस्त जो रायो थी वेंदो आहे त खीर कयूं। अवाम घणी आहे, माण्हू घणा आहिनि, ॿियो केरु? हा, ॿिया चांहि जी बि कंदा आहियूं। तक़रीबन हिन में वॾा काफ़िला हूंदा आहिनि, केतिरी तादाद में? पोइ इन जे हवाले सां पोइ वरी असां कुझु ॿिया सिस्टम थोरा घटाए छॾिया आहिनि, जीअं चांहि थी, बिस्कुट थिया या कुझु शयूं। काफ़िलनि वॾनि जे करे सिर्फ़ु असां मिठी सभील लॻाईंदा आहियूं, छो जो काज़ी अहमद में 12 रबीउल अवल ते ॿिया दोस्त जेके आहिनि त उहे बि शहर में घटि प्रोग्राम कंदा आहिनि या लॻाईंदा आहिनि। 12 रबीउल जे सिलसिले में ॾींहं ॿ ॾींहं तव्हां सभील था हर साल लॻाईंदा आहियो, माण्हुनि जो रुझान छा आहे? माण्हू ॾींहं पोइ ॾींहं असां त ॾिसूं था समुंड पियो थिए। ॾींहं पोइ ॾींहं माण्हू वधनि पिया, इज़ाफ़ो पियो थिए। असां त हाणे अॻे चकर तव्हां ॾिसो त कुबर जे ॻोठ मां रैली थी, हिन चकर काज़ी अहमद मोड़ तां 2-3 रैलियूं निकितियूं आहिनि। हा, माण्हुनि जी मोहबत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीअ सभील हलाईंदे तव्हां मज़दूर इत्तेहाद जा सदर हो, केतिरो सुकून महसूस कंदा हो तव्हां? खे त दिली सुकून थो मिले, अलाह जी महिरबानी आहे, मदीने वारे जी महिरबानी आहे जो असांखे शरफ़ नसीब थियो आहे। जे तरफ़ां हीअ सभील लॻाई पई वञे, ये साल ब साल बेहतर नमूने सां लॻाई थी वञे। हिननि जो चवणु आहे त जेको हिन जो जेको ख़र्चु हूंदो आहे, जेको सभील हूंदी आहे, उहो मज़दूर इत्तेहाद ऐं उनजा जेके साथी दोस्त हूंदा आहिनि उहे भरींदा आहिनि ऐं हीअ सभील हलाईंदे असांखे इंतिहाई ख़ुशी ऐं सवाबु महसूसु थींदो आहे। कैमरामैन सजाद अली सां गॾु मोहब जूणो, काज़ी अहमद। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।